अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वक़ाल लहुम नबियुहुम इन्न आयत मुल्किही अन यातियकुमुत ताबूतु फ़ीहि सकीनतुम मिर रब्बिकुम सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। दोस्तों, अजीज़ों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा अणगणिया एहसान जे दिलबर साईं जड़े जवान जे अग्यां हाजिर कयो। अल्हम्दुलिल्लाह, मुर्शिद कामिल हुजे त मुरीद जी दिल ते नज़र बि हूंदी आहे, मुरीद जो इश्तियाक बि हूंदो आहे। उम्मीद आहे त मुंहिंजे हादी रहबर जे फैज़ मां रंग जी पोइ मोटंदासीं। दोस्तान मोहतरम, अल्लाह वारनि जी सुहबत, अल्लाह वारनि जी संगत, अल्लाह वारनि जे आस्थाननि ते अचण, अल्लाह वारनि जी कचहरीअ में वेहण, इहो ईअं आहे जीअं लोह खे पत्थर हिकिड़ो हूंदो आहे, हीअं लॻंदो आहे त सोन बणाए छॾींदो आहे। अल्लाह जे वलीअ जी संगत जे लाइ मदीने वारे ताजदार, अड़ियन जे आधार, यतीमन जे यार, मिठे मुहम्मद मुख्तार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो फरमाने आली शाना त मुझे साईं फरमायो, चंगन जी संगत में वेहण ईअं आ जीअं अतार जे दुकान ते वञी अतुर ख़रीद कजे। जेकॾहिं अतुर न बि ख़रीद कंदे, अतुर न बि वठंदे, तॾहिं बि ख़ुशबू जा मण वठी को मोटंदे। दिल दिमाग मुअत्तर बणाए, ज़हन खे मुअत्तर बणाए को मोटंदे। जेकॾहिं उन्हनि जी संगत में वहे त अतुर वारे दुकान ते ख़ुशबू ज़रूर सिंघी को मोटंदी। ॻाल्हि सम्झ में आई है? ऐं साईं फरमायो त अहिड़ा माण्हू जेके दीन खां बेज़ार आहिनि, उन्हनि जी सोबत ईअं आहे जीअं भठीअ ते, लोहार जे दुकान जी भठीअ ते माण्हू वञे, पंहिंजो कुहाड़ो सेट कराइण वञे या ॾाटो सेट कराइण वञे, उन जे कुंभार जे लोहार जे दुकान ते वेंदो, उन जी भठीअ मां धुओं निकिरंदो, उन जी अखियुनि में पवंदो, अखियुनि मां ॻोढ़ा वहंदा, डांडड़ियूं निकिरंदियूं, कपिड़ा सड़ी पवंदा। महबूब था फरमाइनि, अल्लाह जे वलीअनि जी संगत तव्हांखे अतार जे दुकान वांगुरु आहे, ऐं अल्लाह जे वलीअनि जी सोबत, जेके अल्लाह जा वली न आहिनि, गैरुल्लाह आहिनि, उन्हनि जी संगत उन भठे वांगुरु आहे। चओ न सुभान अल्लाह। रब करीम जे क़ुरान फरमायो त अल्लाह जे वलीअनि जी संगत ईअं आहे जो जॾहिं तव्हां उन्हनि वटि वेहंदो, उन्हनि वटां रब तव्हांखे तस्कीन अता फरमाईंदो। सूरत बकर आयत नंबर 248 जे अंदर रब करीम हिकिड़ो वाक़ियो बयान फरमायो आहे। उन वाक़िए जे अंदर हिकु नबीअ खां पुछियो वियो त क़िबला, असां जी क़ौम में सरदार कोन्हे, असांखे को सरदार ॾियो, पर सरदार अहिड़ो ॾियो जेको असांखे मुतहिद करे। अल्लाह जे नबीअ उन्हनि खे हिकु शख्स ॾिनो। को माण्हुनि चयो त साईं, उहो जेको क़ाइद थींदो उन जी निशानी कहिड़ी आहे, असांजे रहबर जी निशानी कहिड़ी आहे? रब फरमायो, उन जी निशानी हीअ अथव जो आसमाननि तां मलाइक ताबूत सकीना खणी ईंदा, हिकिड़ी पेती खणी ईंदा, जंहिं पेतीअ जे अंदर मूसा कलीमुल्लाह जी लठ रखियल आहे, हारून अलैहिस्सलाम जी जुती रखियल आहे, अल्लाह जे नबीअनि जा कपड़ा रखियल आहिनि। उन्हनि कपड़नि वारी तबरुक वारी संदूक मलाइक हवा में उॾाईंदा, खणी ईंदा। जेॾीमहिल उहा संदूक तव्हां वटि ईंदी, उहा संदूक सुकून जो मरकज़ हूंदी,
जेडी मल ईंदी त तव्हांखे सुकून वारो बनाए चओ न सुभान अल्लाह। अल्लाह जा वली अल्लाह जी वॾी नेमत है, उन्हनि जो शान आला पर उन्हनि सां जा शइ रलजी वेंदी आहे, जा जुती अल्लाह जे वलियन जे कदमन में रलजी वेंदी आहे, जो वको अल्लाह जे वलियन जे जिस्म सां जुड़ी वेंदो आहे, जा चादर अल्लाह जे वलियन जे जिस्म के मस कंदी आहे, जेका लठ अल्लाह जे प्यारन जे हथ में अची वेंदी आहे, उहा लठ उहो वको उहा कपड़ा उहा जुती अल्लाह वटि शान वारी थी वेंदी आहे, मान वारी थी वेंदी आहे, बल्कि उहा तस्कीन जो सबब बणजी वेंदी आहे, सुकून वारी बणजी वेंदी आहे। जेकॾहिं कंहिं वटि अल्लाह जे वलियन जी का तबरुक पहुचंदो आहे त उनजे दिल खे बि सुकून अल्लाह अता करे छॾींदो। चओ न सुभान अल्लाह। हज़रत सैयदना यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम के उनजे भाइरनि ॿुधायो त साईं बाबो साईं तुंहिंजी मोहब्बत में रोई रोई अखियूं मुबारक अछूं करे वेठो आहे। साईं ने फरमायो त मुंहिंजी हीअ खमीस खणी वञो मुंहिंजे बाबे जे अखियुनि ते रखो। सुभान अल्लाह। खमीस खणी आया हजरत याकूब जे अखियुनि ते रखियनि। कुरान तो फरमाए फरतद बसीरा, अखियुनि सां खमीस जो लगण हुयो, अल्लाह ताला उहा सुफेदी खत्म करे उन में नूर वारो नूर अता फरमाए छॾी। चओ न सुभान अल्लाह, चओ न सुभान अल्लाह। मुंहिंजो लजपाल नबी, मुंहिंजो सुहिणो सरदार मिठो मुहम्मद मुख्तार, अड़ियन जो आधार, यतीमन जो यार। जॾहिं रब फरमायस त ए महबूब सुबहानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला, तोखे सैर थो करायां ज़मीन खां अर्शन ताईं। पोइ जेॾीमहिल महबूब ओ उन जॻह ते पहुता जिथे रब फरमायुस सुम्म दना फतदल्ला, महबूब तोखे मूं पंहिंजे फाकुरनि में आंदो, जीअं ॿ यार मिली वेंदा आहिनि इन खां वधीक मूं अल्लाह जे वेझो थी वई। ॻाल्हि समझजो, जेॾीमहिल महबूब इन मक़ाम ते पहुता त महबूबनि जे जिस्म सां जेको वॻो लॻल हो, जेको वॻो पहिरियल हो, जिथे महबूब पहुता उहो वॻो बि उन मक़ाम ते पहुतो। जंहिं जॻह ते महबूब रसिया, जिथे जिब्रील न पहुतो, जिथे मीकाईल न पहुतो, जिथे नबी न पहुता, महबूब जे कदमनि सां जुड़ियल जुती बि उन मक़ाम ते पहुची वई। सुभान अल्लाह। तॾहिं आशिकन फरमायो आहे, बल्कि महबूबन करीमन जी हदीस वा त हर रोज 70,000 मलाइक सुबह जो, हर रोज असर जे टेम ते, शाम जे टेम ते अल्लाह जा मलाइक ईंदा आहिनि, मूं मुहम्मद जी मज़ार सां अचे फैज़ वठी पोइ मोटंदो। सुभान अल्लाह। चओ न सुभान अल्लाह। मुर्शिदन करीमन जो शेर आ, दिल थी चए त पढ़ा। चओ सल्लल्लाहु अलैहि या तुझी रह गुजर ते रहबर वेठो जा सदा मां, तुझे रह गुजर में रहबर वेठो रहा पिरी, तुझो जमाल जलवो बसंदो रहा पिरी, तुझे रह गुजर में रहबर। महबूब ॾिसंदो वेंदो, इहो ई असांजे लाइ तुझे रह गुजर में रहबर वेठो रहा पिरी, तुझो जमाल जलवो बसंदो रहा पिरी, खाके कदम जा ज़रड़ा मन मूं नसीब थियन, मुझे नसीब जा ॼण वारा वरी पवन, नालैन जे निशानन चुमियो चुमा वरी मां, नालैन जे निशानन चुमियो चुमा पिरी, तुझे रह गुजर में रहबर वेठो रहा पिरी, तुझे अची त आदो हथड़ा बधी बिहा, महताब मुंह मुनव्वर
ॾिसंदे ठरियो ठरां तुंहिंजे वञी त आलियूं अखड़ियूं खां पिरी तुंहिंजे वञी त आलियूं अखड़ियूं खां पिरी तुंहिंजे रह गुज़र में रहबर वेठो रहां पिरी हिक पल नथी परे तूं दिल थी मुंहिंजी घुरे तोखे ॾिसां त मुंहिंजो मन थो ठरियो ठरे तुंहिंजी जुदाई जानी मां कीअं सहां पिरी तुंहिंजे रह गुज़र में रहबर वेठो रहां पिरी मस्तानो केरवा केडी तू पुछी मस्तानो केरवा पाऊं बधी चवामा नौकर मदिल बरसाई तुझो छॾे ही दरड़ो काॾे वञा पिरी तुझे रह गुज़र में रहबर वेठो रहां पिरी सुभान अल्लाह मदीने वाले ताजदार फरमायो त जेके अल्लाह जे करीब था थियनि उन्हनि जी संगत में वेंदे त उहा संगत ईअं जीअं अॼुतुर वारे जे दुकान ते वेंदे अल्लाह जे वलियनि जे आस्थाने ते आया आहियूं उम्मीद आहे खाली झोल खणी आया आहियूं मोटंदासीं त फैज़ बरकत सां झोल भरे पोइ वापसि मोटंदासीं अल्लाह मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए सभु इंतज़ार ख़तमु